अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां अॼु ॻाल्हि कंदासीं थरपारकर ज़िले जी। यकीनन थरपारकर ज़िलो पूरी दुनिया में कोल जे करे मशहूरु आहे। थरपारकर ज़िले जो इस्लाम कोट जेका तालुको आहे उन में 175 अरब टन जेका उहो कोयले जा जेके ज़ख़ीरा आहिनि मौजूदु आहिनि। थरकोल ब्लॉक 2 ते जेका से कमु शुरू थियो, उन खां पोइ खोटाई बैदि जेका से बिजली बि पैदा थी वई। बिजली जेका से 330 मेगावाट जो जेको पावर प्लांट आहे उहो उन्हनि स्टार्ट कयो आहे। उन खां पोइ ब्लॉक 1 ते बि जेका कमु हले पियो हिन वक़्तु। उन खां सवाइ जेकॾहिं कोल जे हवाले सां ॾिसंदासीं त मुख़्तलिफ़ जेका से मसइला जेके साम्हूं आहिनि, उन सां गॾोगॾु जेके हिते जा मुक़ामी रहवासी आहिनि उन्हनि खे जेका रोज़गार मिलणु खपे उहो घटि मिलंदे नज़र अचे पियो। उन खां सवाइ हिकिड़ो अहम इशू जेका से 636 ॾींहं जे मुसलसिल हिते हलियो गोड़ाणे डैम जो। ब्लॉक 2 मां जेका पाणी जेका ख़ारिज कयो पियो वियो गोड़ाणे डैम जेका उछलाइण जे लाइ, उन हवाले सां उते जा जेके रहवासी आहिनि शुरू वारे ॾींहंनि में उन्हनि 4 महीननि खां वधीक जेको अरसो इस्लाम कोट प्रेस क्लब ते उन्होंने एहतजाज जी कयो। उन में औरतूं मर्द उहे जेके शामिल हुआ। उन खां पोइ उन्हनि जो डिघो जेको एहतजाज 636 ॾींहं हलियो त मुसलसिल थधी तारीख़ में वॾे में वॾो उहो एहतजाज रिकॉर्ड थियो। पर उते जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जा अञा ताईं उहे मसइला मौजूदु आहिनि। गोड़ाणे जेका डैम जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जो जेका फर्स्ट में मुतालबो हुयो, अञा ताईं बि उहो ई मुतालबो आहे त उन गोड़ाणे डैम जेका जॻह आहे उहो तब्दील कई वञे। पर सिंध सरकार उहो मुतालबो उन्हनि जो न मञियो। उन जे करे उन्हनि जा जेके मसइला आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं उते बि मौजूदु आहिनि। त रहवासी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अञा ताईं उहो एहतजाज कंदे नज़र अचनि था। बाक़ी जेकॾहिं ब्लॉक 2 जी ॻाल्हि कयूं था त कंपनी दावा करे थी त बिजली पैदा कई वई आहे 330 मेगावाट नेशनल ग्रिड आहे, उनमें जेका से उहा बिजली वञे पई। त यकीनन काफ़ी जेका हितां जा रहवासी आहिनि, काफ़ी नौजवान आहिनि, उन्हनि खे को रोज़गार मिलियो आहे। पर मिलणु खपे रोज़गार उहो न आहे। उते जेकॾहिं ॾिसंदासीं त आम तौर ते जेके ब्लॉक 2 जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जा जेके रहवासी आहिनि उन्हनि खे उहो उन क़दुरु जेका से रोज़गार न आहे मिलियो। उन क़दुरु उन्हनि पोस्टनि ते न रखियो हुओ जिन पोस्टनि जे लाइ थरवासी अहल आहिनि। थरवासियुनि खे उहे पोस्टूं मिलणु खपनि, छो त कोयले जा उहे रहवासी आहिनि, उन्हनि जे पेरनि जे हेठां कोल मौजूदु आहे। त कोयलो निकिरण खां पोइ बि थर में अॼु ॾींहं ताईं जेका मसइला मौजूदु आहिनि, जीअं पाणी जो मसइलो आहे, सिहत जो मसइलो आहे, ॻोठनि में काफ़ी खोड़ सारा मसइला आहिनि। त उहे मसइला अञा ताईं हल न आहिनि थिया। हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे त हेॾो वॾो कोल निकिरणु ऐं एॾी वॾी मदनियात मौजूदु हुजण जे बावजूदु जेका अञा ताईं थरकोल ते जेका रॉयल्टी जेका थरनि खे मिलणु खपे उहो रॉयल्टी थरनि जो अञा थरनि खे न पई मिले। ऐं हुकूमत वाज़ह तौर ते को ऐलान नाहे कयो त थरकोल मां जेका मिलंदड़ रॉयल्टी आहे कीअं ख़र्च थींदी, किथे ख़र्च थींदी, उन जे एवज़ थरवासियुनि खे छा ॾिनो वेंदो। यकीनन रोड त ठहिया आहिनि, जीअं इस्लाम कोट खां मिठी खां जेके से कराची खां जेका से इस्लाम कोट ऐं अॻिते थरकोल लाइ जेके रोड वञे पियो, रोड ठहिया आहिनि। इहो कोयले जे करे ठहिया आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि खे कमु ईंदा। ऐं उते जा जेके से कमु कंदड़ जेके कंपनियूं आहिनि उहे उन्हनि जो गुज़र उतां थींदो, उन जे करे बहितरीनु रोड वाक़ई ठहिया आहिनि। बाक़ी थरपारकर जेके सूरत हाल ॾिसांसीं त अञा ताईं उहो साॻियो थर आहे जिते रोड कोन आहिनि, रस्ता कोन आहिनि, पाणी जूं सहूलियतूं कोन आहिनि। त हेॾे वॾे कोल निकिरणु ऐं हेॾी वॾी मैदनियात जे हुजण जे बावजूदु जेका थरपारकर में तरक़ी थियणु खपे उहो तरक़ी थींदे नज़र नथी अचे। सिंध हुकूमत दावाऊं त करे थी असां कोल पैदा कया आहिनि, असां जेका से कोयले मां बिजली पैदा करे छॾी आहे, पर उहे सिर्फ़ु उन हद ताईं ऐलान आहिनि। बाक़ी जेका रहवासियुनि खे रॉयल्टी जी मद में को का शइ न आहे मिली। रॉयल्टी थर ते का ख़र्च थियनि थियो थियणु त ईअं खपे त थर जे कोयले मां जेके बिजली जेका पैदा थी आहे उहा बिजली थर जा जेके हिते पहिरीं त उहा बिजली थर खे मिलणु खपे। थर जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे रोशन कयो वञे। थरपारकर जा रहवासी आहिनि, उन्हनि जो मुतालबो आहे त बिजली असांखे मुफ़्त ॾिनी वञे। चलो मुफ़्त नथी ॾिनी वञे तॾहिं बि सस्ते अॻिते उहा बिजली ॾिनी वञे। पर सिंध हुकूमत जेको ऐलान कयो आहे त इस्लाम कोट तालुके जा जेके 500 खां मथे जेके से सार्फ़िन आहिनि उन्हनि खे 100 यूनिट जेका से माहवार जेके मुफ़्त ॾिना वञनि था। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे उहो, पर चवण जो थरवासियुनि जो हिकिड़ो इहो ई मुतालबो आहे त थरपारकर जे पूरे ज़िले खे जेका से लोड शेडिंग खां आजो करार ॾेई थरवासियुनि खे सस्ते मां सस्ती बिजली ॾिनी वञे। जेकॾहिं मुफ़्त नथा ॾियो त सस्ते मां सस्ती बिजली थरवासियुनि खे ॾिनी वञे त घटि में घटि थर जा जेके रहवासी आहिनि जिन जे पेरनि जे हेठां कारो सोन मौजूदु आहे उहो इहो दावा करे सघंदा असांजे पेरनि हेठां जेका बिजली निकिती आहे घटि में घटि असांखे बिजली जेका से उहो त मुफ़्त ॾिनी पई वञे।